और नसीब थे एड़ो नबी अल्लाह तआला सा तवा खे ॾिनो आहे ओ जेको हुस्न में मथे जमाल में मथे मौजूदन में मथे कन खोले ॿुधो चओ 1.25 लाख नबियन का मेराज में भी मथे तवा सा जे नबी जो मेराज भी कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्श मुअल्ला और है खुद जाना और है खुद बुलाना और है खुद जाना और है खुदा का बुलाना और है मूसा तूर ते पे चवे रब्बे अरनी अल्लाह दीदार करा रब जो लन तरानी न दिसी सकंदे तवा सा जो नबी घुरे ही को न तो खुदा पाण तो घुराए थोड़ा तवज्जो के बस 10 मिनट में खत्म हो गया मूसा दुआ पे घुरे रब जो न दिसी सकंदे और नबी घुरे ही को न तो खुदा पाण जिब्राइल जेका वाहिदे सजी दुनिया जो निजाम चुप बंद थी वियो जेका शे हले पई हलती रही जेका शे बीठी रही जेका रुकू में जेका सजदे में जेका क़याम में जन्नत जो हूरा तरह ना तो जवन जिब्राइल जी मुंजा साईं वन जल्दी कर ऐलान कयो जन्नत के सिंगारियो जिब्राइल ऐलान कर जन्नत के सिंगारियो जन्नत जे दारोगन के चओ जन्नत सिंगारियो जन्नत जे दारोगन के चओ जन्नत दर बंद कयो छो मां अल्लाह जो महबूब मोहम्मद मथे थो अचे हूरा तराना पयूं गायन फरमा तो कुरान सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर तो पाक हुआ ज़ात जै सैर करायो पांजे बाने के मस्जिद हराम खां वठी मस्जिद अक़सा ताईं तवज्जो अल्लाह फरमायो जिब्राइल चे जी साईं जन्नत में सवारी वठी मुझे मोहम्मद अरबी जे दरवाजे ते पहुंच नबी साईं बीबी उम्मे हानी जे घर में आराम हा जिब्राइल जो कद्दू जमीन खां आसमान ताईं जिब्राइल जो कद्दू जमीन का आसमान ताईं जिब्राइल के 600 पर घणावा 600 पर एक पर खोले तो ओभर बंद बो पर खोले तो ओलह बंद टियों पर खोले तो उत्तर बंद चौथों पर खोले तो दक्षिण बंद 600 पर एक पर में एतरी ताकत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिब्राइल फरमायो साईं जडे लूत अलैहिस्सलाम जे गोठ जी मां चक्की खई जे में 400 खां वधिक घरन जो तादाद हो एक पर जी चोटी ते एतरो मथे न्यूमान जो हुनन जे कुत्तन जो भौंका हुनन जे कुकड़न जो बांगा अल्लाह जे मलाइकन बुधियो ऊंधो करे सटियो मान जरो न मिलो जरे का एक पर में एडी ताकत नूरी मखलूक जो सरदार इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आयो महबूब आराम में सुम्यो पयो जिब्राइल फरमाए तो अल्लाह मुझो सोनो नबी त आराम में आओ साईं नालो वठी जागाया एड़े ख्याल जिब्राइल चो साईं नाले सा सॾु करे जागाया अल्लाह फरमायो जिब्राइल न मता बेअदबन मां न लिखजी वने नाले सा त मां पांजे महबूब के पाण ही न सॾियो नाले सा सॾु न कजान मता बेअदबन जी लिस्ट मां लिखजी वने साईं भला बा मुबारक वठी लोडो देई जागायांस फरमाइना ना ये भी न कजाए बेअदब लिखबे बाकी जिब्राइल तुझे मुंह के तुझे चेहरे के मां तला जन्नत जो काफूर वाली मिट्टी मां ठायो आ जिब्राइल तू पांजो मुंह मोहम्मद अरबी जे कदमन जे तिरन मुबारकन सा मिलाए जने तुझे काफूर वाली थदान इमामुल अंबिया सल्लम जे कदमन मुबारकन जे गरमाइश थे लगंदी मुझो महबूब मोहम्मद पांजो पान जागी पवंदो
नूरी मखलूक जो सरदार तो मेराज वारी रात मुझे नबी जो नौकर बणियो बीठो चो तो असा तवा जो नबी नूरन जो भी सरदार ॻाल्हायो ही कोन था थकी पिया या मानी बुधव मां भी कोन खाधी आ मतलब तो खाई पो वेठो आ तने रड़े तो हां बा पर एक माना या बी माना बुध अल्लाह फरमायो जिब्राइल जी मुझा साईं तुझा चप माला साईं जन्नत जे काफूर वारी मिट्टी मो ठाया है जिब्राइल तू पांजा चप मोहम्मद अरबी जे कदमन जे तिरन सा मिलाए महबूब जे कदमन के चुम्मी दे तो मोहम्मद अरबी जागे जिब्रील नौकरवा मुंह थो मिलाए महबूब जा कदम चुमे तो मां तो चंदो जी खुदा पांजी खुदाई में ला शरीक आ मुझो महबूब पांजी नबूवत में ला शरीक उन जे मट कोई थींदो मां तो चंदो आवाज में तवा सा जो नबी नूरन जो भी सरदार नूरन जो भी पान फरमायो जिब्राइल जी मुझा साईं की आयो आ जैसे रब मोकलियो आ छज करे जैसे चए तो विसर विसाल जी रात उरूज मेराज जी रात जिब्राइल सवारी काथे आ जिब्राइल फरमा साईं युकाल लहुल बुराक साईं ता जी सवारी जो नालो बुराक जिब्राइल आहे की दूनल बगल व फौकल हिमार गड्डा खो वडिया खच्चर खो नंढिया सीनो शीह वांगुर चुतुड़ घोड़े वांगुर पा परतस पेशानी दे लिखल दस ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह थकी पिया सुभान अल्लाह जो आवाज निकरे भी कोन दो जे ये चवा त का सरसों में का अचन या बेनजीर इनकम सपोर्ट जा 50,000 देन पोत तो घोटकी बुधिया तुझी सुभान अल्लाह छलन पैसे जो हले तो 10,000 आया थव असा घर हूंदा से तो मायूं वगे पुजूं नी इन पासे नवे तुम वरी चोदो मोला गिला थो हां वा तहां जो ज़हन शल हुजे जाते ना बुधो कुरान अजो हेडे छा तो चवे जिब्रील फरमायो साईं गड्डा खो वडी आओ खच्चर खो नंढी आओ सीनो शीह वांगुर चुतुड़ घोड़े वांगुर अच्छे रंग जी आओ जिब्राइल स्पीड केतरी कर जिब्राइल पे फरमाए यल्लाहु खतवा हो इंदा कुसा तरफ ही मुझा सोना नबी मा अल्लाह मा जिब्राइल जेका तुझे खिदमत में सवारी आंदिया रब जे हुक्म सा मेरा जी सवारी उन जी स्पीड एतरिया जाते नजर पई खुटेस उते कदम पई रख जाते नजर खुटेस उते नबी से बैठा मां सजो वाक्यो खणा त पो सुबाने ट्रेक बांग मिलंदी इते तफसीली बयान न थींदो वरी कदे हयाती रही त पाण फरमाए मां बुराक ते वेठुम अने बुराक जे सामो आयम त बुराक कुड देण लगी ट्रप पई दे जिब्राइल लगाम खो वठी करे ढूंढो ॾिनई बुराक नबी जी गुस्ताखी थी करे बुराक चो मां गुस्ताखी काथे थी कया अज मुंजा भाग भला है खुशी वटा ट्रप थी जा कुड थी जा आखिर ज़मान नबी महबूब मोहम्मद मुजी पुठी ते सवार पान फरमायो मां वेठुम जिब्राइल लगाम खां मीकाइल बुराक के हकले पियो मंजिला कंदे कंदे मां घोड़ो विच में गालियूं छजा तो सफर जे कादे वो छजा तो मंजिला कंदे कंदे बैतुल मुक़द्दस जे कुंडे सा जी बुराक के बधुम 1.25 लाख नबी मां मोहम्मद अरबी जे इंतजार में वेठा 1.25 लाख नबी 1.25 लाख सिफा लगियूं पयुनी पर मुसल्लो खालिया मुसल्लो खालिया नजर केम त आदम इंदो न नूह इंदो न इब्राहिम इंदो न मथो आवाज आयो सोना सब नबी मौजूद हैं इमामत हक्कात मोहम्मद अरबी जो हक्का पाण फरमा जिब्राइल तकबीर चई मां मोहम्मद नमाज पढ़ाई तदे लक़ब आयो इमामुल गालायो यार इमामुल अंबिया पाण फरमायो बेन नबीन भी अल्लाह जी तारीफ कई पर मां मोहम्मद अल्लाह जी तारीफ अन्या वधाए कई साईं तो छाचो जे मां चो मक्के में अमीर भी हा गरीब भी हा पीर भी हा फकीर भी हा
वजो थोरो मां मोहम्मद अरबी ते कई जे मां यतीम जे मथे ते नबूवत जो ताज रखिया पाण फरमायो वरी मां के ये सवारी जे आंदी वई वरी हाने मां पेरे आसमान ते दरवाजो खड़कायो जिब्राइल गडाओ दरवाजो खड़कायो अंदरों आवाज आयो मन दखल बाब केरा दरवाजे खड़कायण वारो जिब्राइल जो अन जिब्राइल मां जिब्राइल बो केर साणु थी के मोहम्मद रसूलुल्लाह दरवाजो जे खुलियो त आदम अलैहिस्सलाम मौजूद आ भाकुर पाए चोंदो आ भली आए पुत्र साले नबी साले आदम अलैहिस्सलाम सा मुलाकात थी वरी बे नबी सा टे सा वरी चौथे ते वरी पंजे ते वरी छह सते ते वरी सिदरतुल मुंतहा बेर जवान बुद्धो आदलपुर जे मुसलमानो मुझे महबूब नबी सा को नबी पेरे आसमान ते मिलो को बे आसमान ते मिलो को टे आसमान ते मिलो को चौथे पंजे छह सते ते मिलो हथ मथे करे चो मुझो मोहम्मद अञा मथे चओ चओ ॻाल्हायो मुझो महबूब अञा मथे सिदरतुल मुंतहा ते नूरी मखलूक जो सरदार आ जिब्रील बीही रहो अल्लाह जिब्रील फरमा नबी ने फरमा जिब्राइल जी नहीं छो बीठे जिब्रील सिदरतुल मुंतहा ते जिब्रील बीही रहो जिब्रील छो बीठे तू मलाइकन जो सरदार आ नूरी मखलूक जो सरदार तू छो बीठे जे सही जे जरे बराबर भी वधम ना खुदा जी तजल्ली पर साड़े छरी दी अगिना वधण मोहम्मद अरबी जो शान पण फरमाए मां मथे मथो आवाज आयो मां ता के चुम्मा चंद गालियों तो कंदो वाला मथो आवाज आयो सुम्मदना फतदल्ला फकान काब कौसैन आओ अदना मां केडो ता जी मोहब्बत में छिके तो कुरान पढ़ा पर तहां के मोहब्बत कोन अब रुखाने ते छा आवाज निकरंदो असा जो त गिरारी वणी ठई बुख दुख ते हाँ बाबा ता चोंदो मुला मथो थोणाए हेडे मारे ख्याल छा चेदे वेझो आ वेझो आ वेझो आ वेझो आ बुद्धो आदलपुर जा मुसलमान हो तवा सा जो नबी एतरो अल्लाह जे वेझो आयो जी हथ जे मथा हथ पर हथ के भी छड़े एक कमान या बिन कमानन जेतरो वेझो आयो पर अन्या भी गाल बदो पान फरमाया मां हिन ज़ाहिरी अखिन सा मोहम्मद अरबी पंजे अल्लाह के दिठो पान फरमा मन ज़ाहिरी अखिन सा पंजे रब के दिठो अल्लाह फरमायो सोना माचो जी छांदो थई रब फरमायो महबूब छांदो थई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायन अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात कोन हेव मदो कोन हेव डाढ था कयो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात इमामुल अंबिया फरमायो अल्लाह मां मोहम्मद जी जानी इबादत भी तुझे लाओ माली इबादत भी तुझे लाओ जिस्मानी इबादत भी तुझे लाओ अल्लाह फरमायो सोना नबी तारीफ कर मां अल्लाह जी मुझे महबूब फरमायो अल्लाह मां तुझी तारीफ छा क्या तू पांजी तारीफ पाण थो जाने हाने रब छाथो चवे पंहिंजे नबी के अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातु पढ़ंदा हो तैया तो नमाज में कोन अब पढ़ंदा हो ना तैया तो अल्लाह छा फरमायो मुझा सोना नबी चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डाडा डाडा चौ सल्लल्लाहु फरमाए मुझा नबी मुझी सलामती भी तुझे मथा रहमत भी तुझे मथा बरकत भी तुझे मथा ये रब चयो हाने मुझे महबूब फरमायो अल्लाह मुते तो सलामती रहमत थी वई अल्लाह मुझी उम्मत रह जी वई रब फरमायो अस्सलामु अलैना वाला इबादिल्लाहि सालिहीन
असा जो नबी फर्श ते आ त भी उम्मत याद और अर्श ते आ त भी उम्मत और उम्मत के याद आए कुछ गालायो ही न था याद दे रहा है तो भी हो भला हेडे हेडे पान फरमायो अल्लाह मुजी उम्मत रब जो अस्सलाम अलैना वाला इबादिल्लाह सालिहीन तो जा उम्मती मुजा बाना उन्होंने मथो में रब जा सलाम होजन पान फरमायो मां जन्नत जो नजारो भी डिठो जहन्नम भी डिठो जन्नत एडी कुशादी ही मां मोहम्मद अरबी जी सजी उम्मत के खुदा जन्नत में दाखिल करे माड़ियों बची पौंदियों मुझी उम्मत खुटी पौंदी एडी जन्नत कुशादी पर एडे अन्या मां गाल ता के बुधाम तो कटी दो थो अचा दिल भी नथी मने छा क्या टाइम भी कोने वरी बुधो हेडे वरी नबी ने फरमायो मुझे रब माखे तोहफे में 50 नमाजूं दिनी पर अन्या भी गाल बुधो पान फरमायो मैं न ज़ाहिरी अखन सा पांजे रब के गालायो एक दफो न 10 दफा मूसा के तूर ते घुराए जड़े चे तो अल्लाह दीदार करो अल्लाह फरमायो रब्बे अरनी मूसा अलैहिस्सलाम चे तो अल्लाह दीदार करो रब जो लन तरानी न दिसी सकंदे इमामुल अंबिया घुरे ही कोन थो खुदा पाण थो घुराएस पर बुधो ने जड़े मूसा तूर ते पे वने रब छा फरमायो फखलान अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तो ओ मूसा जी मुंजा साईं मूसा जुती लाहे पो अच जे पाक मैदान तो आते थो अचे जने तो असा जो नबी नूरन जो सरदार नारन जो सरदार खाकिन जो सरदार चौ लौलाक जो नबी हैवानात जो नबी नूरो मलक जो नबी समावात जो नबी चौ नबियन जो भी नबी 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 कौन था गाल है ही कौन था नबियन जो भी नबी जडे इमामुल अंबिया सल्लम जडे अल्लाह दे मथे अर्श ते था वनन जुती मुबारक लाहण जो इरादो कयो अल्लाह फरमायो सोना जी मुंजा रब्बा जुती सुधो आओ पेरे उघाड़ो ना साईं मूसा के तूर ते घुराई तई फखलान अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तो मूसा जुती लाहे पो अचो मुझे पाक मैदान तो आते तो अचे माखे तो जने जुती सूधो आओ होदे मूसा अलैहिस्सलाम के चे जुती लाथियो आओ अल्लाह फरमायो मूसा सोना जी मुंजा रब्बा हो मूसा हो तू मोहम्मद हो मूसा हो तू मोहम्मद हो कलीमा तू हबीबा ओ मुंजा सोना मूसा जी जुती जबल के लगे जबल शान वारो बन जे तो महबूब नबी जी जुती मुबारक मां अल्लाह जे अर्श के लगे त अर्श जो शान वधे चाचे मूसा जी जुती जबल के लगे तो जबल जी इज्जत वधे सोना नबी तो महबूब जी जुती मुबारक मां अल्लाह जे अर्श के लगे तो अर्श जो शान एडे अर्श जो शान वधे मुझो है मुझे अकाबिर उलमा देवबंद जो अकीदो मुझे महबूब जी जुती मुबारक जो शान अर्श का नबी जी जुती जो शान अर्श का मथे आ नबी जी जुती सा अर्श के इज्जत मिली आ जे खुदा पांजी खुदाई में ला शरीका मोहम्मद पांजी नबूवत में ला शरीका मुझे अकाबरन जो मुझी जमात जो अकीदो ये नबी जा हथ मुबारक नबी जा कदम मुबारक नबी जा जुल्फ मुबारक नबी जा दंद मुबारक रब जो कसम मोहम्मद जी जुती भी मुबारक जागो था निंड पयो एकड़े मिनट में खत्म थो क्या आवाज सलात पढ़ो बुलंद आवाज अल्लाह पाण फरमायो मुखे रब 50 नमाजूं दिनियूं घणियूं 50 नमाजूं तोहफे में मिलियूं कंहिंजे लाइ बा सऊदी का सुखड़ी ईंदी अथव त पूरे रखदा और इमामुल अंबिया अल्लाह ॾो हदियो वठी आयो अथव निमाज़ सुबुह जो सिज उभरियो पियो आहे घोघरे जो थकावा अड़े छोरा उथी निमाज़ अड़े सिज उभरियो चंद्रा निमाज़ पढ़
और वरी बाहर निकरदो तो मां सही आशिक़े रसूल। नबी ने फरमाया जेको सुबह जी नमाज न तो पढ़े शैतान थपड़ी हणे तो जी मां पंहिंजे बच्चे के सुमाए निंड जने सजी वठी वने सी न पोइ शैतान मुंह ते हथ घुमाए चवेस तो शाबाश 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 मासा तो निभायो फबाल फी उज़ुनहे हेरे हेरे ख्याल। नबी ने फरमाया मुंह ते हथ घुमाए बिन्ही कनन में पेशाब करेस तो शैतान जो पेशाब मुसलमान बर्दाश्त कंदो सुबह जी नमाज न पढ़ंदो। मां चवंदो पंहिंजे वायद में शैतान जे पेशाब में 82 जी गोरी को वधीक असर आहे। जेको सुबह जी नमाज न पढ़े न भले उन्हारो हुजे सिज ओ हिते इंदो अम्मा या घरवारी या धीअ भेण ये लोडा अरे सिज त ॾिसू हो रिली कंबल मथो विझू पियो कपड़ो अरे यार थिया थी छोरा सिज काथे आयो आहे एडो को शैतान जे पेशाब में तरा मुसलमानो शैतान जो पेशाब बर्दाश्त कयो था सुबह जी नमाज सा पढ़ो जेका इमामुल अंबिया अल्लाह सईं तवां सा दे तोहफो खणी आयो अब मेराज वारा हदियो केड़ो मिलियो नबी से के नमाज कंहिंजे लाइ ॾिने उम्मत जे लाइ न तवां सा कंहिंजा उम्मती आहियूं नबी सही जा पाण फरमायो मां 7 आसमान ते आयुमि हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम मौजूद हो उन न ॻाल्हायो चुप कयईं। मूसा अलैहिस्सलाम 6 आसमान ते वेठो मां के बाबू छा मिलियो कि मां चुम त 50 नमाज़ूं मूसा अलैहिस्सलाम चयो सही मांखे ख़बर थी न पढ़दई महबूब वञो अलाह ॾे कुझु घटाया न पढ़ंदई हे मुंहिंजा बपी न पढ़ंदा तुंहिंजा एड़ा सुठा हिन जे 50 पढ़ंदा कसम तवाला जो सच न थियो मूसा अलैहिस्सलाम पाण फरमायो मां अलाह ॾे मोटी वयुमि रब फरमायो सोना ख़ैर त आहे कीअं आयो आहे फरमायो साईं नमाज़ूं घणियूं नी कुझु घटाए मुंहिंजा कमज़ोर आहिनि न पढ़ी सघंदा अलाह फरमायो सोना मां जेके लोहे महफूज़ में लिखियूं आहिनि न उहे 50 लिखियूं आहिनि महबूब लिखण वारी शइ त लिखिजी वई हाणे ओॾे लोहे महफूज़ में ड्राहियां बि नथो तो महबूब खे खाली मोटायां बि नथो महबूब वञ 5 माफ़ अथई 45 पढ़नि 7 आसमान ते इब्राहिम अलैहिस्सलाम चुप मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हायो घणियूं बचूं नबी साईं फरमाया मां चयो मूसा अलैहिस्सलाम खे त 45 बचूं 5 अलाह माफ़ कयूं चयो साईं मोटी वञ मांखे ख़बर थी न पढ़दई पाण फरमाया वरी मां मोटियुमि वरी 5 9 दफ़ा वापसि वयुमि पर 9 ई दफ़ा हिन ज़ाहिरी अखियुनि सां मां मोहम्मद अरबी पंहिंजे अलाह खे ॾिठो मां अलाह खे ॾिठो अब 5 हर भेरे 5 9 दफ़ा जे विया त 5 9 जी 45 नमाज़ माफ़ मूसा अलैहिस्सलाम चयो सही मांखे ख़बर थी अञा न पढ़दई मूसा हर भेरे 5 माफ़ थियूं नी हाणे जे वेंदुमि न वरी पोइ इहे 5 बि वञनि त उम्मत लाइ छा खणी वञा मां हाणे न वेंदुमि ओ हमरा हिकिड़े ॾन खे न चवां हमरा हिकिड़े ॿुधो ते मूसा अलैहिस्सलाम नबी साईं खे चयो त मोट पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न मोटिया ये कन खण करे छा चवंदो मूसा अलैहिस्सलाम त बेचारो सही चवे पियो पर असां वारो न मोटियो जे मोटे हा त इहे हैं बदबख्त जे मूसा अलैहिस्सलाम त बेचारो सही पियो चवेस त मोटू पर असां वारो न मोटियो जे मोटे हा त इहे 5 बि वञनि हा अल्लाह नबी से वापस आया किसो कहता नबी से वापस आया दिल में फिक्र थी पियो न त काश अल्लाह से मोजन के जल्दी जल्दी पाण दे घुराए हा इबादत में हुजन हा जने इयो फिक्र क्यों अल्लाह फरमायो जिब्राइल जी मुजा साईं वन मुजे महबूब के चओ तोखे मोटायो भी कोने लोहे महफूज में ड्रायूं भी कोने तोखे भी न मोटायो थमे लोहे महफूज में ड्रायूं भी कोन थमे मुजा महबूब तुजा उम्मती पढ़दा 5 सवाब 50 जो दीदो मान कम में रियायत थने तुझे करे कम में रियायत थने बाकी मजदूरी मिस्त्री वेंदो न काथे कम करना पो को प्यारो मानू हुंदो छा चंदो अरे हल जाए के मतलब करनी खणी नी दे के मतलब तेशी या कहीं मतलब पानी पियर दे चाहे पियारी जाए पर जेकी बेन के मजदूरी मिलंदी न तोखे भी उहा अल्लाह फरमायो सोना तुझे करे कम में रियायत कई थमाने पर मजदूरी सागी पढ़ंदा 5 सवाब मां तो ये चवंदो हाँ जी दुनिया में महबूब जे सदके ढकियो तो सुन इंशाअल्लाह क़यामत में भी महबूब जे सदके लेखो न कंदो जो लेखो कयई तो पूरा न पवंदा।
अल्लाह ताजी मुझी हाज़री कबूल फरमाए खैर वारन जे खैर के कबूल फरमाए मुखे भी वरी सागो गोस पर वापस वणो आ वरी पर जे कंबाज इलाके में 2 जलसा आहिनि वरी रात जो शादात कोट पर ता दुआ कयो त अल्लाह से खैर से सफर पुजाए अल्लाह से ता बुजुर्गन जी दुआ होजे अल्लाह ताजी मुझी हाज़री कबूल फरमाए अल्लाह तवा सा जो अचण कबूल फरमाए अल्लाह से महबूब जे तरीके से जिंदगी गुजारण जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन करीम रब करम फरमा रहीम रहम फरमा बाजहरा बाज फरमा बई जहान सोना कर बिनी जहानन जो भलाइयों चंगाइयों नसीब फरमा बिनी जहानन जे बुराइन ने बुछड़ाइन को बचा दुनिया में इज्जत ईमान गैरत सलामती से रहा दुनिया में खात्मो थे ईमान से कलमे से शहादत वारो मौत नसीब फरमा मुझे अल्लाह ने मस्जिद के गोठ के इलाके के दीन ए कुरान शरीयत से आबाद फरमा अदावत नफरतू खत्म करे मोहब्बत की फिजा कायम फरमा मुझे अल्लाह सही खैर वारन जे खैर के कबूल फरमा जानी माली जे तावन के उनके कबूल फरमा जै मरहूम जी नियत के उथन उनके अजर अज़ीम अता फरमा समूरन जी हाज़री के कबूल फरमा असां समूरन के महबूब नबी जी शफात नसीब फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद दुनिया में रहें इज्जत ईमान से खात्मो थे ईमान से कलमे से शहादत वारो मौत नसीब फरमा अल्लाह से असां जले वञण जो वक्त थे दुनिया में लाडाणो थे आखिरी पसा हुजन ज़बान ते जारी हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद